लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं सीनियर साफ़ी नाम्यारे अदीब जनाब नसीर एजाज़ सां जारी आहिनि। हा नसीर साहब, हाणे तव्हां भिरियनि में पढ़ियो? न, प्राइमरी त पढ़िया हूंदव? प्राइमरी बि कोन पढ़ी सघंदे। अच्छा, छा थियो अथव? लॾ कीअं कढियो? उहो रुगो किसो आहे, तव्हांखे ॿुधायां थो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि जेका वॾे भाउ जे हवाले सां जेका हुन ख़ुदकुशी कई 9 मार्च 1999, त उन ॾींहंनि में मां हिकिड़ो कॉलम लिखियो सच अख़बार में। मूं लिखियो, तॾहिं आगा सलीम एडिटर हुयो अख़बार जो ऐं मां बेरोज़गार हुयुसि। त उहो कॉलम मूं लिखियो त अमेरिका में जेके असांजा जेके निग्रोज़ आहिनि उन्हनि जी जेका जदोजहद हुई, उन में उन्हनि जो हिकिड़ो लीडर थो चवे त भई तव्हां ख़ुदकुशियूं पिया कयो। उते ॾाढो उते जेके मायूसी ऐं उन में ख़ुदकुशियूं वधी वियूं। उतां जा जेके असुल मकानी हुआ, हा, न निग्रोज़ अच्छा, जेके अफ्रीकी कारा जेके आया, त उन्हनि खे चवे थो त भई तव्हांजो ईअं पिया पाण खे मारियो त छो न इनकलाबी ख़ुदकुशी कयो तव्हां, सम्झो। कुझु करे मरो त वधीक बहितर आहे, बजाए जो ईअं पाण खे मारे था छॾियो। इन पॉइंट खे वठी ऐं हिकिड़ो कॉलम लिखियो हुयो ऐं उन में उनजो सॼो किसो। उहो आर्टिकल मुंहिंजे भाउ पढ़ियो, ارشاد। अच्छा, त ख़ुदकुशी कयो त आपघाती जेका इनकलाबी आपघात उहा छो न कई? उहो उनजे ज़हन में को रस्तो उनखे रस्तो इहो मिलियो। उन खां पोइ मूंखे एॾो ज़हन ते इहा ॻाल्हि वेही वई जो पोइ मां हिकिड़ो वरी कॉलम अॻिते हली लिखियो त हर ख़ुदकुशी इनकलाबी न हूंदी आहे, हर आपघात इनकलाबी न हूंदी आहे। हीउ कहिड़ो इनकलाब आयो अहिड़े मुल्क में जिथे रुगो करप्ट माण्हू भरिया पिया हुजनि, ऑफिसर, क्लार्क, पटेवाला, यूनियनियूं, उन जा लीडर। उते कहिड़ो तव्हां इनकलाब आणे सघंदो पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी? हिकिड़ो ख़त लिखी तव्हां वञी ट्रेन जे पटड़ी ते वेहो, कहिड़ो इनकलाब आयो? मूंखे बाअसर साहब ई सम्झो वेंदो हो, मां छा करे सघियुसि? कहिड़ो मां इनकलाब आंदो? कुझु न करे सघियुसि। कंहिं हिकिड़े माण्हूअ खे बि अॼु ताईं कुझु न करे सघियुसि। सो इहो कॉलम मूंखे ख़ासि लिखिणो पियो त हर आपघात इनकलाबी न हूंदी आहे। सो उन हिसाब सां हाणे अचूं पंहिंजे इन पासे। ऐं अॼु बि मूंखे जॾहिं ट्रेन लंघंदी आहे ऐं उन आवाज़ु जेको ॿुधंदो आहियां त मूंखे वरी उहो मुंहिंजो दिमाग़ चकराइबो आहे। उहो ख़ुदकुशी, उहो भाउ वारो वाक़ियो, उहो सॼो यादि ईंदो आहे सॼो। सो ॼायुसि मां अञा विच में थो ॻाल्हायां। हा, अव्हांजे पुट जी टेलीफिल्म बि आहे हिकिड़ी ट्रेन ते। हा हा हा, इहा शॉर्ट फिल्म आहे, शॉर्ट फिल्म आहे हिकिड़ी, बिल्कुलु। सो उन ते पोइ वरी अचूं था त जनम मुंहिंजो थियो त उन खां पोइ अच्छा उन वक़्तु मुंहिंजो वालिद साहिबु हूंदो हुयो ॾेंगाण भिरॻड़ी में, ॻोठु मीरपुर ख़ासि खां परियां, टंडे जान मोहम्मद खां, जिते भिरॻड़ी साहिबु उन वक़्त जो जेको प्रोग्रेसिव ज़मींदार ऐं लीडर हुयो, रईस गुलाम भिरॻड़ी, हा, उन जो क़ाइमु कयल स्कूल हुयो। ऐं मशहूरु स्कूल। मुंहिंजो वालिद साहिबु छाकाणि जो टीचर हुयो ऐं अंग्रेज़ी उनजी तमामु शानदार क़िस्म जी हुई। त अलाए कीअं भिरॻड़ी साहिबु खे ख़बर पई, उन उतां किथे भिरिया, नोशहरो फिरोज़ ज़िले जो नंढो हिकिड़ो शहर हो ऐं ॾेंगाण भिरॻड़ी, उनखे उते पाण वटि अची वेंदो, तूं इंग्लिश पढ़ाए। हे तव्हांजो जेको साफ़ी असांजो मरहूम इक़बाल दल, उहो बाबा जो शागिर्दु हो उते ॾेंगाण भिरॻड़ी वारे स्कूल में। उहो पाण ॿुधाईंदो इक़बाल साहिबु। त मां 40 ॾींहंनि जो हुउसि त बाबा पंहिंजी फैमिली वठी। हा, बसि औलाद इहा बदली रुगो ऑफिसर जी नथी थिए, औलाद जी बि थिए, औलाद जी। त मां इन हिसाब सां अॼु ताईं मूं ॾेंगाण भिरॻड़ी न ॾिठो आहे ॻोठु। अच्छा, पर मां सम्झंदो आहियां त मुंहिंजो ॻोठु आहे उहो। छिक थींदी आहे हिकिड़ी, जेको बि मिलंदो आहे अड़े ॾेंगाण भिरॻड़ी मुंहिंजो। सो पर वरी इतफ़ाक़ सां जल्दी ई असांजो ॾाढो गुज़ारे वियो ऐं वरी वापसि अचिणो पियो।
पर पोइ बाबा उहा ॾेंगाण ڀرڳڙي त छॾी, पर पोइ नौशहरे फिरोज़ में पंहिंजो हू छा आहे त टीचर हुयो न, त स्कूल त हूंदा हुआ जेके, पर उते टीचर सुठनि टीचरनि जी खोट हूंदी हुई। पोइ कंडियारे जे स्कूल में पढ़ियो, डॉक्टर सालिह मेमण जेको आहे स्पेशलिस्ट, उहो बि उन सभु ॿार बाबा जा शागिर्द आहे, भई अॼु बि उनखे यादि कंदा आहिनि। वरी नौशहरे में जेको मदरसा हाई स्कूल नौशहरे फिरोज़ खान हलंदे शाह जो, हा, उते बि पंहिंजो हाउस मास्टर तौरु हूंदो हुओ। उते स्कूल जे गेट जे अंदरि ई असांजी रिहाइश हूंदी हुई, बोर्डिंग हुई, बोर्डिंग, ठीकु आहे। त उते पढ़ाई, वापसि माना ॾेंगाण छॾे इन पासे, त पोइ नौशहरे में रहियासीं। वरी नौशहरे में जॾहिं इहो स्कूल छॾियईं, इन विच में LLB करे छॾी हुई, वकालत शुरू कई त शुरू वकालत कराची में। असांजो जेको सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर ऐं हुन ॿियो भाउ जेको जस्टिस जेको थियो 58 में, बाबा 58 जी, 1958 में वकालत शुरू कई। त माइटनि चयो भई हाणे ॻोठ में केरु कोन्हे, सभु नौकिरीअ जे करे ॿाहिरि आहिनि, तूं वापसि हिते अचु, हिते किथे शुरू कर। पोइ हुन नौशहरे में वकालत शुरू कई, नौशहरे फिरोज़ में। पोइ असां वरी मसवाड़े जाइनि में, हालांकि ॻोठु 6 मील परियां हुयो भिरिया, पर बाबा जी उतां जे सैदन सां कान पवंदी हुई, जेके ज़मीनदार चङा मुड़ुस, उहो उन्हनि जी सलामी कोन भरींदो हुयो। इन करे जीअं मां हेॾे रहंदुसि, हितां घर जो ख़्यालु पियो रखंदुसि, पोइ नौशहरे में ई मसवाड़ ते जाइ वठी, पोइ नौशहरे में बि 2 टे जायूं मटायूंसीं। पोइ उतां हिनखे केस जेके मिलंदा हुआसीं, वरी मोरो में कोर्ट हूंदी, उतां जा घणा 25 किलोमीटर ॿिया, वरी नौशहरो छॾे मोरो आयासीं। अच्छा, हा, मोरे में 1960 खां वठी 1965 ताईं रहियासीं। 66 शुरू थियो, ऐं मां प्राइमरी 5 दर्जा पास करे 6 में आयुसि, त बाबा फ़ैसिलो कयो त टंडे आज़म था हलूं। उते कंहिं ज़माने में पाकिस्तान खां अॻु नौकिरी हुन कई हुई। अच्छा, हा, पोइ उते न दोस्त हुया सैद हिकिड़ा तमामु वेझा, उन्हनि खे कंहिं कूड़े केस में फसाए वियो हो। उन्हनि चयो त केस असांजो तूं विढ़ंदे, ॿियो केरु न। ओॾे ई वेंदो मोरे मञा, हे ट्रेन में चढ़ी, असांजो घर हूंदो रेलवे स्टेशन जे भरिसां। इहा ट्रेन माना कोट लालू वारी, जेका लूप लाइन कोट लालू वारी, सम्झे, हा, पुठियों जेका वञे थी, सम्झे। त पोइ उन में चढ़ी वञी टंडो आज़म केस हलाए वरी मोटंदो। पोइ हुननि चयो हेॾे हलियो अचु तूं। हा, हा, तारीख़ पे तारीख़ हो जाएगी, तूं हेॾे आ। हलिया वियासीं, त 6 दर्जो वञी वरी उते पढ़ियुमि टंडे आज़म में। साल हिकिड़ो रहियासीं, केस वरी मिलंदा हुआसीं वधीक शहदादपुर जा। अड़े चई बणा वरी शहदादपुर शिफ्ट थी वियासीं। अच्छा, शहदादपुर में बि 5-6 जायूं मटायूंसीं मसवाड़ ते, कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे। पोइ 1970 में फाइनली हैदराबाद हलिया वियासीं। हाणे तव्हां छा पढ़ी चुका? इन महिल ताईं साईं मुंहिंजो मैट्रिक में मां हुयुसि, ऐं शहदादपुर जेको छॾियोसीं त पंहिंजी जाइ ते, ठीकु आहे। हुनजो साईं हफ़ीज़ कुरैशी जेको सीनियर हला वारो, उन सां गॾु वकालत कंदो हुयो हैदराबाद में। पोइ फ़ैसिलो त करे चुको हो, पर उन वक़्तु हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो शहदादपुर में, तमामु तारीख़ी क़िस्म जो जेको, पर उहो रिकॉर्ड ते अॼु ताईं कोन आयो। मां उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो पाड़ा आहिनि न मुख़्तलिफ़ शहदादपुर जा, हरदासपुर आहे, इस्लामपुर आहे, इस्लामाबाद थियो, सूमरा पाड़ो थियो, रांगड़नि जो पाड़ो थियो। त कंहिं ज़माने में रांगड़नि जे पाड़े भरिसां बि असां रहियासीं, त रांगड़नि नौजवान छोकिरा जेके उन्हनि सां संगत हूंदी हुई। त हिकिड़े ॾींहुं मां सुबुह जो वञा पियो स्कूल, मैट्रिक में हुजां, त वाट ते हिकिड़े क्लास फेलो जो घर हूंदो, उन खे पहिरियों खड़काईंदो त बाबा हल निकिर त हलूं गॾिजी। त उनजी वालदा निकिती, चई त बाबा स्कूल छो थो वञी, उहो हाल तो ख़राबु लॻी पियो आहे न, मुंहिंजो पुटु ग़ाइबु आहे, भॼी वियो आहे हितां, वॾो वाक़ियो कुझु आहे। हाणे ॿुधाए, हुनखे ख़बर कान्हे तफ़सीलनि जी, पर मां त भई स्कूल पतुसि। स्कूल नओं ठहियो हुजे, शहदादपुर जे ॿाहिरां वारीअ दड़ा, जेको शाहपुर चाकर रस्तो थो वञे, हुनजे परियां वारीअ दड़नि ते।
नओं स्कूल गवर्नमेंट जो ठहियो त उन जे अॻियां लान में रांगड़ छोकिरा सभु वेठा हुजनि। मां त उन्हनि जे विच मां लंघी ऐं अंदरि हली वियुसि पंहिंजी क्लास वारे पासे, त ख़बर पई त क्लास ख़ाली पिया आहिनि ऐं हिकिड़ा बंदि पिया आहिनि, अंदरि दरवाज़ा बंदि करे वेठा आहिनि छोकिरा ऐं मास्तर। मूंखे इशारा कयनि त होॾे वञी पियो स्कूल जे पुठियां बिल्डिंग जे बाथरूम में, उते कुझु मास्तर ऐं कुझु शागिर्द उहे लिका वेठा हुजनि। अड़े बाबा तूं हे चढ़ियो वई, हे कीअं आयो हिन हालत में? थियो छा आहे? चवंदो बाबा हे हमिलो करण लाइ वेठा आहिनि ॿाहिरां जे सभु रांगड़ छोकिरा। मां त हुनजे विच मां लंघे, मूंखे त हुननि कुझु कोन कयो। ओचितो हमलो शुरू थी वियो, पथरा ऐं डंडा ऐं सॼो शीशा पे भॻनि ऐं सॼो। असां ऐं मास्तर सभु वठी पुठियां भॻासीं। वारी दड़नि मां या कंहिं महिल पाण भॼूं पिया त वारी में करूं पिया, ईअं करूं वरी उथूं, ईअं थींदा। ऐं मां बि वरी वञी घर पहुतुसि। केरु वाक़ियो छा हो ॿुधायां थो। हाणे वाक़ियो थियो ईअं जो हिकिड़ो उस्ताद सॻोरो जीलानी, अलाए गीलानी हुयो, मूं वांगुरु हुयो, गंजो पेट निकितल ईअं वॾो, उहो तअसबी क़िस्म जो माण्हू हुयो। सिंधी हो? न सिंधी कोन हो न साईं, इंतिहाई ज़हर सां भरियलु हूंदो हुयो। उन हाणे हर क्लास जा 2 सेक्शन आहे, हिकिड़ो उर्दू स्पीकिंग या नॉन सिंधी छोकिरा पिया पढ़नि जेके, ऐं हिकिड़ा सिंधी। इहे धारदार हूंदा? इहे धारदार हूंदा। क्लास सिंधियुनि नॉन सिंधियुनि जा धारा, माना मेजॉरिटी घणो करे जेके। अच्छा। हा, या ईअं बि चई सघूं था त हिकिड़ा जेके मैट्रिक जा 2 सेक्शन, ठीकु आहे। त हाणे 2 सेक्शन तॾहिं थियनि नी जॾहिं पंहिंजो न ABC त असां वटि बि हुआ। हा, पर ही त तव्हां था चओ सिंधी नॉन सिंधी, पर उन में मेजॉरिटी हुननि जी हुई। ठीकु आहे, सम्झी। त उन में जेको हू पढ़ाईंदो हुयो, मूंखे हाणे एग्ज़ैक्ट यादि न आहे त छाजे करे क्लास अलॻि हुया, पर मेजॉरिटी हुननि छोकिरनि जी हुई। त उहो जेके रांगड़ छोकिरा उन्हनि खे भड़काईंदो हो सिंधी उस्तादनि जे ख़िलाफ़ु। ऐं इन हद ताईं जो हू पहिरियों त हुननि खोस शुरू कई हिकिड़ी, त जॾहिं रिसेस में वञी वेहंदा कॉमन रूम में उस्ताद टीचर, उते वञी उस्तादनि खे चवंदा हुआसीं माचिस ॾिजो, सिगरेट कढी। ठीकु आहे। हाणे इहा ॻाल्हि इंसल्टिंग हुई ज़ाहिर उस्तादनि जे लाइ। हिकिड़ो शागिर्दु जेको अचे ऐं उस्ताद खे चए, उन जे साम्हूं सिगरेट झले, उन ते कंहिं उस्ताद उनखे छिड़ब ॾिनी हुई। उन खां पोइ जॾहिं स्कूल जो टाइम पूरो थियो त उनखे उन उस्ताद खे हुननि मार ॾिनी शाहपुर चाकर रोड ते। जॾहिं हू घर पे वियो, शागिर्द बढ़िया मैट्रिक जा कदावर छोकिरा हुया। हा, पर मैट्रिक 17 साल थी उमिरि, 15। पर उहा जीअं ई ख़बर पई असांजे सिंधी शागिर्दनि खे, उन्हनि चयो त असां प्लान कंदासीं हिन जो। पोइ हू जेको मास्तर जीलानी जेको हुयो, उहो रहंदो हो रांगड़ पाड़े जे भरिसां सूमरा बिल्डिंग हूंदी हुई, उन में हेठि क्वार्टर हूंदा, मथे वरी छड़नि जे लाइ हिकु कमरे जो जीअं हॉस्टल टाइप हूंदो, उन में हिकिड़ी रूम में रहंदो हो। अधु राति जो 5-6 सिंधी छोकिरा खुर्दम खणी विया वञी ऐं हुनखे अहिड़ो कुटियुनि, गिलानी साहिब खे जो अधमो करे छॾियसि सफ़ा। उन खां पोइ हू निकिता त पोइ उन महिल ई शहर छॾे शहदादपुर गुम थी विया। उन्हनि में हिकिड़ो दोस्त अॼु कराची में आहे, डॉक्टर आहे, कॾहिं कॾहिं मिलंदा आहियूं त यादि कंदा आहियूं उहो पुराणो दौरु, गिलानी साहिब खे यादि कंदा। पोइ जीअं ई इहो वाक़ियो थियो त वॾो ताव पखिड़ियल हुयो, त माना हाणे वरी अञा वधीक जवाबु ईंदो। त इहो जेको माना सुबुह जो जेको उते गॾु थिया हुआ ऐं मां वञी पहुतुसि उन्हनि जे विच मां, त इहो राति जो वाक़ियो थी चुको जिलानी साहिब सां। त उन जे नतीजे में इहो हमिलो थियो। पोइ पथरा, पोइ तव्हां निकिरी वियासीं, स्कूल पुलिस अची वई, स्कूल बंदि थी वियो फॉर इंडेफिनेट पीरियड, स्कूल बंदि थी वियो। पोइ असां वटि को रस्तो कोन हो, असां पहिरियों त ॻोठ हलिया वियासीं
उन खां पोइ वरी उतां शिफ्ट थी पंहिंजो हैदराबाद अची वियासीं। त मूं अञा मैट्रिक जो इम्तिहान कोन ॾिनो असांजे, छाकाणि जो इहो स्कूल बंदि थी वियो। त हाणे हिते मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो जेको एम ऑफ लाइफ हुयो डॉक्टर थियण जो नंढे हूंदे खां ई, जीअं रांदि खेॾबी आहे त उन में डॉक्टर थींदो हुउसि। हा, दरवाज़ो खड़काइबो, अम्मा पुछंदी केरु, चवंदो हुउसि डॉक्टर आयो आहे। ठीकु आहे, सो डॉक्टर 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 साईं। पर जॾहिं मैट्रिक 9th में आयासीं त ख़बर पई त बाबा हिते त उहो जेका उहो सब्जेक्ट ई कोन थो पढ़ायो वञे। नतीजे में असांखे इहे जेके सोशलॉजी टाइप ऐं इन क़िस्म जा सब्जेक्ट जेके हुआ उहे खणणा पिया। मैट्रिक में बि ईअं ई थियो। 2009 में मैट्रिक किथां ॾिना? शहदादपुर जे ॿुधायां थो न उहो झेड़े जे न पोइ आयो हैदराबाद। हैदराबाद हिते अची वियुसि, उते वेठो हूंदो हुउसि मां हिकिड़े माइट वटि पहिरें जहिड़ा घर जैसे मिले को, हिकिड़े कमरे जो क्वार्टर, उन में हुनजी फैमिली, असांजी फैमिली, पोइ घिटी जे ॿाहिरां इन घर जे ॿाहिरां क्वार्टर जे हिकिड़ो वण हूंदो, हुनजे हेठां खट ते केमिस्ट्री ऐं इन जो किताब खयों वेठो पियो पढ़ंदो हुउसि। पोइ भाउ मुंहिंजे खे नौकिरी मिली कोटड़ी जे इन गवर्नमेंट हाई स्कूल में। उनखे चयो मुंहिंजो रुॻो एतिरो ख़्यालु कजांइ जो मूंखे जॾहिं इम्तिहान जो को ऐलान थिए शेड्यूल त उहो वठी ॾिजां त मां वरी इम्तिहान ॾियणु वञा। उन शेड्यूल हिकिड़ो वठी हाणे ॾिनो त भई इम्तिहान थी फलाणी तारीख़ ते। मां वञी पहुतुसि शहदादपुर। असांजे घर जो सामान बि असांजे दोस्त बाबा जा ऐं असांजा नौजवान छोकिरा गॾु पढ़ण वारा, उन्हनि जी माल जाइ जी हिकिड़ी कमरे में सामान रखियलु हो कुझु। मां उन ॾींहुं न को बिजली हुई न को छा, हथ बती बि कान तारा ऊंद में। उते वञी हिकिड़ो संदल हूंदो, उन जो सामान थोरो हटाई तोरड़ी विसी करे उन ते सुम्ही पवंदो हुउसि। मानी खाइणु वेंदो शहर में, इहो कबाब ऐं बन खाई उन्हनि ॾींहंनि में, इहे रुपए ॿिनि में को मिलंदो हूंदो उहो करे। ऐं पर जंहिं ॾींहुं मां पहुतो आहियां एडमिट कार्ड खणणु स्कूल, त उस्तादनि चयो त हे तो जहिड़ो शागिर्दु असांजो ब्रिलियंट, जंहिंमें वॾा असांजा हुया तवक़ात हुयूं, त हे तूं इहो पेपर पंहिंजो मिस करे छॾियो। मां चयो त किथे पेपर त सुभाणे शुरू थियणो आहे, मां अॼु पहुतो आहियां। चवंदे अॼु हिकिड़ो पेपर थी वियो, सोशल स्टडीज़ जो पेपर हिकिड़ो थी वियो। त मां चयो हाणे भला जेके बाक़ी आहिनि भला उहे त ॾियां। पोइ खणी सप्लीमेंट्री ॾिबो। मायूसी माना डॉक्टरी वारो ख़्वाब चकनाचूर थी वियो ऐं पेपर बि हिकिड़ो रहिजी वियो ऐं सभु कुझु थी वियो। सॼी 5 पेपर थिया। जॾहिं रिज़ल्ट आई तव्हांखे खिल बि ईंदी, हैरत बि थींदी त मां 2nd डिवीज़न में पास हुयुसि। ऐं मुंहिंजो सोशल स्टडीज़ वारो जेको पेपर हुयो उन में बि 33 मार्कूं, 35 मार्कूं। अलाए कीअं इहे कहिड़नि फ़रिश्तनि कमु ॾेखारियो। त इहो 2nd डिवीज़न में। हाणे साईं हैदराबाद में आहियूं, पढ़ाई किथां थिए, बाबा जी वकालत पूरी। उहो ईमानदारी जो नतीजो इहो निकिरंदो आहे, वकील जेकर ईमानदार थियो माना बुख मरे। त मुंहिंजे वालिद साहिब सां बि ईअं ई थियो। उन्हनि जो सॼी उमिरि ईअं कयो। हैदराबाद में आयासीं त रोज़ु जीअं न आसिरे में हूंदासीं त को उनखे मिलंदो को असील, सिंधी में चइबो असील, जेको क्लाइंट को मिले त पोइ जेकॾहिं 50 रुपया मिलिया त पोइ घर जो ख़र्चु हलंदो। त हाणे साईं कॉलेज में दाख़िला किथां थिए, दाख़िला जे लाइ फ़ी का वॾी भरणी कान पवंदी हुई, 10-15 रुपया या 20 रुपया हूंदी हुई फ़ी दाख़िला जी। उहे बि कोन हूंदा। पाइण लाइ कपिड़ा ई कोन हूंदा हुआ, लंडा जा कपिड़ा या कंहिंजा असल उहे पाईंदा हुआसीं सॼो। पोइ माना बदतर हालतूं थींदी हुयूं बजाए इम्प्रूव थियण जे। त उहो पोइ उन में साल मुंहिंजो ज़ाया थी वियो हिकिड़ो पूरो। मां दाख़िला न वठी सघियुसि। ऐं फर्स्ट ईयर किथां ॾिना? उहो मूंखे मुंहिंजे चाचे चयो, उहो डॉक्टर हुयो मरहूम, उन चयो त तूं भला कॉमर्स पढ़। त मूं चयो भई मूंखे त कॉमर्स सां त कोई दिलचस्पी कान्हे, मूंखे इहे हिसाब किताबनि सां का दिलचस्पी कान रही। त पर चवंदा हाणे कोशिशि कर, माना ईअं दिलि न लाइ बसि
तूं हिकिड़ो फ़ैसिलो कर, पोइ आख़िर पोइ सचल कॉमर्स कॉलेज तिलकचाड़ी ते हूंदो, उते मूं दाख़िला वरिती। उहो बि कर्ज़ु खयमि, 5 रुपया कंहिंखां वरितमि, 5 रुपया कंहिंखां वरितमि, 15 रुपया में मूंखे यादि आहे त 15 रुपया ॾेई मां दाख़िला वरिती हुई। ऐं पोइ ईअं मां फस्ट ईयर में हिकिड़ो पेपर मुंहिंजो रहिजी वियो, अकाउंटेंसी, उहो माना रहिजी वियो, माना फेल थियुसि मां। ज़ाहिर मुंहिंजो हिसाब किताब सां पवे ई कान ॻाल्हि, हे टोटली नवां सब्जेक्ट। उहो मां सप्लीमेंट्री ॾिनो ऐं क्लियर कयुमि। पोइ वरी बीकॉम करण ताईं मां कंहिं बि सब्जेक्ट में फेल कोन थियुसि मां। पर इन दौरान जेको हिकिड़ी जेका ज़हनी इनकलाब हिकिड़ो आयो, जो उहो दौर बि हिकिड़ो सोशल अवेयरनेस जो हुयो असांजे सिंधी समाज में, अदब ऐं इन हवाले सां सियासत जे हवाले सां, कॉम्प्रसी जे हवाले सां। त हैदराबाद में इहे साईं यूसुफ शाहीन जो मैगज़ीन जेको बरसात, उहो वॾे नए रंग ढंग सां अचणु लॻो। सोजरो रिसालो निकिरणु लॻो कराची मंझां, उहो हिलाल पाकिस्तान अख़बार 72 खां शुरू थी हुई, त उहा ईंदी हुई, त उहा बि नए रंग ढंग सां हुई। पुराणा स्टाइल जेके उहे ख़तमु हुया टोटली। त मां कॉलेज ईंदे वेंदे या भाॼी घर जी का वठणु वेंदो हुउसि त पब्लिक लाइब्रेरियूं अॻु में हूंदियूं जाम, पोइ उन्हनि में वेठो इहे पढ़ंदो हुउसि अख़बारूं बि। ऐं वरी गोल बिल्डिंग जे आसपास हिते खोखर पाड़े में तारिक अशरफ जो सुहिणी मैगज़ीन जो घर बि हुयुसि, ऐं नंढड़े कमरे में ऑफिस। वेस्ट कचो ओलहंदो। हा, कचो ओलहंदो। पोइ उन वटि वञणु शुरू कयुमि। त मां इहे तॾहिं फस्ट ईयर इंटर जो शागिर्दु हुउसि, तॾहिं मां हिमत करे वियुसि उन वटि। पोइ नौजवान ॾिसी मूंखे हुन एनकरेज कयो, वेलकम कयईं, अचो बाबा ठीकु आहे साईं। मूंखे मुंहिंजो वालिद साहिब बि कंहिं ज़माने में लिखंदो हुयो, ड्रामा लिखंदो हुयो ऐं पंहिंजो, त चयोमांसि ऐं कहाणियूं तर्जुमो कंदो अंग्रेज़ी अदब मां। चयोमांसि मुंहिंजो तव्हांखे मां सुहिणी जे लाइ पंहिंजे वालिद साहिब खां कहाणियूं तर्जुमो कराए ॾींदुसि फॉरेन लिटरेचर मां। हिकिड़ी कहाणी त तर्जुमो कराए ॾिनीमांसि, पर हाणे बाबा वीचारो वकालत जे चकर में वञे वरी मोटे, पोइ ॿिए भेरे कोन करे सघियो, टाइम कोन मिलियुसि, थकावट, झूनो माण्हू वीचारो। वॾे भाउ खे चयुमि जेको टीचर हो ارشاد, उहो बि पंहिंजे नौकिरी में पूरो। पोइ मूं चयो यार हुन सां ॻाल्हि मां वाइदो करे वेठो आहियां त हाणे तोखे मां ॾेई वेंदुसि। मां खणी डिक्शनरी ऐं वेही रहियुसि तर्जुमो करणु, कहाणी करे तर्जुमो, वरी उनखे चेक कयुमि, मानाऊं लफ़्ज़नि जूं हेॾां होॾां सॼो, पोइ जॾहिं मुतमइन थियुसि त हा वरी कुझु मां कमु कयो। मां इंटर जो शागिर्दु हुउसि। पोइ खणी वञी लिफ़ाफ़े में बंदि करे, तारिक अशरफ कोन हो, कंपोज़िटर अंदरे पासे हिकिड़ी कुंड में कमु पियो कयो, उनखे चयो मुंहिंजो हाणे हीउ अचे अशरफ तारिक साहिबु, त उनखे ॾेई छॾिजां। भॼी वियुसि मां। वरी मां महीनो कोन वियुसि। मूं चयो त हुन ॾिसी ऐं उछलाए छॾी हूंदी, 2-3 गारियूं बि ॾिनियूं हूंदी त अलाए छा रही वियो आहे लिखी। महीने खां पोइ जॾहिं वियुसि त डिजी पुछियोमांसि भला कहाणी पढ़ियव? चई त पढ़ियमि, छपिजी वई। मूं चयो पोइ ग़लतियूं? चई त तूं यकीन कर त वॾा वॾा अदीब उन्हनि जी कहाणियुनि खे इन्हनि खे एडिट करिणो पवंदो आहे, मूंखे हिकिड़ो अख़र बि हिन में एडिट करिणो कोन पियो। वाह वाह। जीअं तो लिखियो हुयो तीअं ई मां छपियो आहे। ऐं माण्हू फ़ोनूं पिया कनि त तव्हांजी माना पहिरीं लिखणी चइजे, तर्जुमो ई सही, तर्जुमो, पर उहा सुहिणी में छपी। सुहिणी में छपी। अच्छा। पोइ त मुंहिंजो मन वधी वियो न साईं। पोइ मां हिनखे बाक़ाइदा तर्जुमो करे ॾियणु शुरू कयो। नसीर एजाज़ ख़राबु थी वियो कि डज़न खनि कहाणियूं मां हुनखे ॾींदो रहियुसि। ऐं हिन विच में साईं खां वल आख़िरी ॻाल्हि पुछां, पढ़ाई आख़िरी कहिड़ी कई अथव? पढ़ाई आख़िरी बीकॉम। बीकॉम किथां? उतां ई सचल कॉमर्स कॉलेज में। उन खां पोइ साईं जन वधीक उन खां पोइ वरी वॾी दास्तान आहे हिकिड़ो, उहो वरी अलॻि ॿुधायांव तव्हां, भले ब्रेक वठो त भले। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ हिन नए दास्तान जी आमद में असां सां गॾु रहिजो।